3 कलाक इंतज़ार कयो आहे मूं। माज़रत, SSP साहब सां मीटिंग हुई, इन जे करे देरि थी वई। चांहि हलंदी या थधो? न, कुझु बि न। पक मासी सोणीअ चयो हूंदई, न त तूं अचण जहिड़ो काथे आहीं। अचां बि कोन आ, बसि कमु खणी आयुसि। ॿुधाए, कहिड़ो कमु आहे? इन लाइ हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? ॻाल्हि ॿुध, मूंखे कमज़ोर न सम्झंदीअ। मता तूं सम्झी त ऑफिसरी जे बावर ते मां तोखां डिॼी आयो। इहो तानो न ॾे, ॻाल्हि कर। ॻाल्हि ॿुध, काके सोजरे खे चओ त ज़मीन तो हथु खणे। जंहिं ते तुंहिंजो ऐं सरदार जो तकरार हले थो। हा, यूसुफ, असांजी त पाण में रिश्तेदारी आहे। तुंहिंजी ज़िदावत रिश्तनि खे कमज़ोर कयो आहे, जंहिंजो फ़ाइदो सरदार सरफराज़ थो वठे। ज़मीन त असुल में अबे जी आहे। हीअं था कयूं, तूं असांजे घर अच, बाबा जे रूबरू ॻाल्हियूं था कयूं। जे तुंहिंजी आहे त मां वाइदो थी करियां त बाबा खे मंदराईंदसि। मुंहिंजी आहे, अॼु बि सुभाणे बि। मञियमि, बिल्कुलु मञियमि, पर मुंहिंजी बि मन। हेलो, जी जी, ASP सनम पई ॻाल्हायां। छा सरफराज़ ख़ान ते हमिलो थियो आहे? कंहिं? यूसुफ कयो आहे? पर यूसुफ त मुंहिंजे साम्हूं ऑफिस में वेठो आहे। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।